लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आया एक दफ़ो ॿीहर अव्हांजे साम्हूं डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे चाचा उस्ताद नबी बख़्श मंगी साहब। साईं सां असांजी वक़फ़े ताईं इहे ॻाल्हियूं हलियूं। साईं पढ़ियो, पोइ नौकिरी, पोइ सुपरवाइज़र थियो, पोइ MA कयईं। MA खां पोइ साईं आख़िर में रिटायर थिया ऐं पर हाणे साईं खां पुछंदासीं त ज़िंदगी में हुननि ॿियूं ॾुखियाइयूं ॿिया पोरिया कहिड़ा कया ऐं पंहिंजे औलाद ऐं शादी, पोइ औलाद, पोइ इहो सॼो मामिलो साईं सां ॻाल्हायूं था। अव्हां जेके जेके पंहिंजी सॼी उमिरि मज़दूरी पोरिया कया अथव, कशाला कढिया अथव, वालिद साहबु नंढी उमिरि में गुज़ारे वियो तव्हांजो, पोइ ॾुखियो दौरु सॼो, त उन सॼे ॾुखे दौर में तव्हां हिमत कहिड़ी कहिड़ी कई? मां में जज़्बो इहो हूंदो हो त को कमु कयां। पोइ मां सुपरवाइज़रीअ जे ज़माने में मां रिटायर मुलाज़िमनि जो सदर बि थियुसि लाड़काणे लाइ। इन सदर जे करे मां बेनज़ीर साहिब सां बि मिलियो हुउसि। बाक़ी छोकिरनि जे पढ़ाईअ लाइ मां इंतिहाई तौरु पंहिंजी घरवारीअ खे चयो त घटि खाईंदासीं पर हिननि खे पढ़ाईंदासीं ज़रूरु। पोइ असां वॾी महिनत इहा कई जो हिननि खे पढ़ाइण ते तवजो ॾिनो। राति जो मां वरी पाण वेही हिननि खे पढ़ाईंदो हुउसि। सम्झो। पोइ मुनर होशियारु हुयो पर पोइ हिन खे मां छॾियो। रते दरे में हिकिड़ो मास्तर हूंदो हो बोज़दार, ॾाढो होशियारु हूंदो हो। पोइ प्राइवेट छोकिरनि खे पढ़ाईंदो हो। हुनखे मां चयो त मुंहिंजे छोकिरनि खे अहिड़ो पढ़ाए जो जीअं स्कॉलर खणनि। पोइ हुन चयो तव्हां बसि मां ते छॾियो। पोइ डॉक्टर मुनर खे उन वटि छॾियुमि। पोइ हे स्कॉलर खटी वियो। सम्झो। स्कॉलर जो इम्तिहान पास करे वियो। पोइ वरी स्कूल में सुबुह जो देरि सां वेंदो हो। मूंखे मास्तर चयो त तुंहिंजो छोकिरो सदाईं पहिरें पीरियड में त ईंदो ई न आहे। मां चयो छोकिरे जो कसूरु न आहे। चयईं तॾहिं? मां चयो घर में मानी थिए थी ज़ाइफ़ा हिकिड़ी, जॾहिं में ॾुहे वरी उहा सम्झ करे त मानी पचाए, पोइ अॻ में ॿिया ॿार खाइनि था। चयईं अॻ में हिन खे ॾियो न। मां चयो बसि हाणे अॻिते ईअं थींदो। पोइ अॻिते हिन खे अॻ में सभिनी खां मानी वठी ॾींदो हुउसि। पोइ हिन खे सवेर मोकिलींदो हुउसि। पोइ मुंहिंजो तवजो वधीक हूंदो हो पढ़ाईअ ते, ॿारनि जे ते। पोइ हे अलाह जे फज़ल सां सुठो नंबरनि में पास थींदो आयो। वरी जावेद ॿियो हिन खां ॿियो नंबर, उहो बि उन मास्तर वटि छॾियुमि। उहो बि स्कॉलर खणी आयो। पोइ वरी हुन खां मां इम्तिहान वठंदो हुउमि घर में, पढ़ाईंदो बि मां घर में। पोइ उहो बि ख़ुदा जे फज़ल सां सुठो पढ़ी वियो। पोइ वरी इंजीनियरिंग में हुन दाख़िला वरिती। पोइ वरी छोकिरीअ खे बि पढ़ायमि। उनखे मां त जॾहिं घटि वधि ग़लति कंदा हुआ त किताब खणी मथे वारा हणंदो हुउमांसि त तूं तवजो सां छो नथी पढ़े। पोइ उहा आख़िर त एतिरे क़दुरु जो पंहिंजो हुनखे नौकिरी मां चवां पियो त मास्तरी मिलेसि। उहा किथे पढ़ी? उते लाड़काणे में। पोइ छा थियो जो उहा चाचा छा पढ़ी? उहा ॿुधो। पोइ हुन
हीअ छोकिरी नौकिरी मिली पे ड्राइंग टीचरी। हिकिड़ो पठान हूंदो हो पटे वालो, उन खे मां चयो यार नौकिरी त मिली पर भैंसा ड्राइंग टीचरी। चई ज़ोरावर मास्तरी त मिले ई न, इहा बि घटि न सम्झो। मां चयो ठीकु आहे। पोइ पहिरियों रखियोसि बंगुलदेरे में, पोइ वरी DO थी पंहिंजो ज़रीना बलोच, ज़रीना शेख शिकारपुर जी। पोइ वरी उन खे चयमि त हिन खे BEd ते खण पंहिंजे ख़र्च ते। पोइ पंहिंजे ख़र्च ते BEd कराईमांसि। BEd जो कयईं त वरी स्पेशल टीचर खणंदा हुआ, सब्जेक्ट स्पेशलिस्ट। पोइ उन में खणायोमांसि सब्जेक्ट स्पेशल में हिन खे 17 ग्रेड मिली वियो जल्दी। 17 ग्रेड जो मिली वियुसि त पोइ वरी DO बि थी उते। पहिरियों SDO थी, पोइ DO थी, पोइ वरी आख़िर हली 19 ग्रेड मिलियुसि, जो पोइ वरी NGV हाई स्कूल जी हेड प्रिंसिपाल करे रखियऊंसि। एतिरे क़दुरु उन खे पढ़ायो। पोइ बाक़ी वॾो छोकिरो जेको हो उन खे मास्तरी मिली। पोइ साईं जहां हेॾे ॾखिण सिंध ॾे हेठि सुञ में, उते मां हिन खे छॾणु पियुसि त मुंहिंजे भाइरनि पुछियो काॾे? मां चयो हिन खे छॾे अचां। चए हे तूं छॾे ईंदेसि मोटी ईंदी। मां चयो संदसि मर्ज़ी। उते वियासीं, साईं अहिड़ो हंधु मिलियो जो चौधारी हुयो, कोट निकतल, हे ॿाहिरि हिकिड़ो स्कूल वॾो ठहियल हो, उते पढ़ाईंदो हो। कहिड़ो इलाइक़ो? हे पंहिंजो हेठि ज़हरीन सिंध ॾे, हैदराबाद जे पासे। हा। पोइ मां हिन खे उते छॾे ऐं आयुसि पे मोटी ॻोठ उन ई ॾींहुं। पर अंदर में उजका हा, त हिन खे हेड़े ऋण पट में कॾहिं निकितो बि न हो घर खां ॿाहिरि। अचे हिन खे हे कीअं हिते गुज़ारींदो। पर मां रूह खे पको कयो, हलियो आयुसि। हो चए थो त तव्हांजो वियो त मां दड़े ते चढ़ी तव्हांखे ॾिसां पियो। पोइ साईं जहां आयुसि, पर मूंखे निंड आराम न हो। मां चयो हिन वीचारे खे छॾे आयो आहियां हेॾे। पोइ उते हुयो, उते वरी हो जेके इहे मुला न वेंदा आहिनि दीनी तबलीग वारा, उहे खे हिन खे मिली विया। उहे हिन खे मिली विया, हिन खे तबलीग में साण खणंदा हुआ। पोइ हिन में दिलि पैदा थी। पोइ वरी उन दौर में इंडिया सां जो जंग थी, त हिननि चयो त हाणे हिंदू जेके एॾा आहिनि बॉर्डर ते, उहे सॼी इंफॉर्मेशन हुननि खे ॾींदा। तंहिं करे हुननि खे ओर ते बदिली कयूं, हेॾां वारनि खे ओॾे रखियऊं बॉर्डर ते। पोइ हिन खे बि ओॾे ते माणियऊं। पोइ मां जो वियुमि हिकिड़े ॾींहुं त ॾिसां त ॿ बैंचूं स्कूल में रखी, उन ते सुम्हियो पियो आहे। पोइ मां सॾु कयोमांसि, उथी खड़ो थियो। पोइ चई तव्हां कीअं हिते? मां चयो तुंहिंजे करे। पोइ वरी ॿिए ॾींहं ते वरी मां चयोमांसि वञा थो तुंहिंजे DO सां मिलणु, त का सहूलियत ॾे। पोइ मां वरी वियुसि, लुंड हो लुंड ऑफिसर, उन सां वञी मिलियुमि। मां चयो मां सुपरवाइज़र आहियां, मुंहिंजे पुट खे नौकिरी मिली आहे हिते, त झंग में थो रहे, को चङो हथु ॾियोसि।
पोइ सभिनी ॿियनि बि चयो त हिते सुठो थी तव्हां फ़िक्रु न कयो। हलो वरी पोइ छॾियो हाणे। पोइ वरी ख़बर पई त हाणे ऑर्डर थियनि था पोइ त मोटण जा। पोइ वरी मां मोटी आयुसि। वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ हे बि ओॾे ते आयो। ओॾे ते वरी रखिया लाड़काणे में रखाइसि। हे जो हेॾे आयो त पुठियों जेके वियल हा लाड़काणे जा हुते के मातलीअ में के काथे उहे नौकिरीअ ते ई न वेंदा हुआ, मोटी विया घर। ॿाहिरि जो लिस्ट लॻी त हिननि जे ऑर्डर आया आहिनि, अचे वठी वञो ऑफिस मां। उहे भॼंदा हुआ जेके पंचर कोन ॾींदा हुआ, उहे भॼंदा विया ऑफिस में चए असांखे लेटर ॾियो। उन्हनि बि हुते नौकिरी वरिती। ॿार छोकिरे खे हुते ऑर्डर मिलियो और हुते लाड़काणे में नौकिरी कया। अवां शादी कॾहिं कई? नौकिरीअ खां पोइ सम्झो 1960-65 में। 60 खां थोरो अवल कई हूंदव शादी? हा। माना जे अवां 26 में ॼावायो त 60 में अवां जा उमिरि वञी थी 32 साल। अॻे त शादियूं अवल कंदा हुआ, तव्हां देरि छो कई आहे? छा हो त मुंहिंजो जिते शौक़ु हो उहो हो मारोट हुई मुंहिंजी। मां चवां पियो हिते थिए, पर हो वरी इन ताड़ में आहे त को सौखो मिले। पोइ वरी मां इन करे हुननि वटि बि छॾे वियुसि, हुननि वटि न रहणु लॻुसि। मां चयो हे नथा चवनि त बसि छॾे। पोइ वरी आख़िर पाण में सलाह कयूं त बहितर आहे त इहो कमु थिए। पोइ मूंखे माण्हू मोकिलियो, पोइ मुंहिंजी शादी थी। साॻे हंधि? हा। अच्छा, जिते तव्हां चाहियो पिए? हा। अच्छा, पोइ भला तव्हां पंहिंजी मारोट छो पिए पसंदि कई? हा, उनखे पसंदि छो पिया कयो? बसि वणे पई। छाजे लाइ? हिकु त भूरी चमड़ी हुई। हा। ॿियो त उन जी माउ त कुझु कोन ॼाणंदी हुई, पर हीअ सेबती हुई। सेबती, सुलछणी। हा। ऐं मानी टिकी हे हो सुठो, ऐं सिबणु करणु बि सुठो ईंदो हुअसि। ऐं हक़ीक़त करे मुंहिंजे घर खे उन सुधारियो। अच्छा, माशाअल्लाह माशाअल्लाह। हिकिड़े सुठे रिश्ते हलाइण जे लाइ तव्हांजो तजुर्बो छा आहे? सुठो रिश्तो कीअं थो हले? बसि एतमाद हुजे हिक ॿिए में, एतमाद हुजे, पाण में सचु ॻाल्हाइजे, कूड़ न ॻाल्हाइजे, बसि इहा ई आहे। ऐं तव्हां पंहिंजे घरवारी खे आज़ादी ॾिनी त उहा बि भले ॿाहिरि पढ़े घुमे फिरे? पढ़ी घणो कोन, हा। बाक़ी बेनज़ीर साहब चयो त हीअ मुंहिंजो कमु करे इहा अच्छा, वर्क। मोहतरमा वटि कमु कंदी? हा। सियासी? हा। पोइ उहा मां इजाज़त ॾिनीमांसि। मां चवां भुटे साहिब तो सिर बि क़ुर्बान आहे। पोइ उहा ॻाल्हि। पोइ अम्मा जेका आहे उहा सियासत कंदी? हा। बेनज़ीर साहिबा सां? पोइ लाड़काणे में ॿियूं मायूं हुयूं, 3-4 मायूं आहिनि मशहूरु। मोहतरमा खां अवल बेगम अशरफ अब्बासिया। बेगम अशरफ अब्बासीअ सां मुंहिंजी घरवारीअ जी घाटाए पई। अच्छा। हा। डॉक्टर साहिबा अव्हां जी घरवारी सां वेझी तमामु? हा। अच्छा। ॿी डॉक्टर लीलावती हुई लाड़काणे में? उन सां एतिरो न हो। अच्छा, उन ज़माने में भला सिहत जूं सहूलियतूं कीअं हूंदियूं लाड़काणे जे सॼे एरिया में? छाजो? सिहत जे बारे में सहूलियतूं केतिरियूं? साईं
छा हो जो मूंखे इहो शौक़ु हूंदो हो त कम कयां घणा। पोइ असांजे ॻोठ में यूनियन काउंसिल जी हेड ऑफिस मुक़ररु थी। जतोई कैसर ख़ान उहो उतां जो चेयरमैन थियो। पोइ हुनखे वॾेरा जूणे जा जाइ न पिया ॾसनि का बि। हो जो चए त इस्पताल ज़नानी जो थिए त जाइ ॾियो, त मां वरी चोरीअ वञी हुनखे ॿुधायां फलाणी जाइ पई आहे। पोइ वरी हो उते कराए छॾे अहिड़े नमूने सां। या वरी दरख़्वास्तूं लिखी लिखी ऐं लोकल बोर्ड हूंदी उनखे दरख़्वास्त कयूं त असांजे ॻोठ में अंग्रेजी स्कूल खुले। पोइ आख़िर हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो मास्तर अचे निकितो, उन चयो त मां हिते अंग्रेजी मास्तर थी आयो आहियां। पोइ मां वॾेरे मोहम्मद हाशिम ख़ान वटि वियुमि, उनखे चयुमि त हे मास्तर थी आयो आहे असांजे ॻोठ में। चई वाह वाह। पोइ उहो उते रहियो। पोइ जॾहिं वरी 8वीं क्लास में शागिर्द आया त अली गौर खोड़ो हो तॾहिं लोकल बोर्ड जो चेयरमैन। उन वटि वियासीं त मिडिल स्कूल करे ॾे। हुन चयो यार धामराव मिडिल स्कूल इहे वॾेरनि खे मुंशी खपंदा हूंदा तंहिंजे करे था चवनि। असां चयोसीं ईअं न आहे। चई चऊं मां धामराव अची ॾिसंदुसि त केतिरे क़दुरु माण्हुनि में शौक़ु आहे, पोइ मां वीचार कंदुमि। मां चऊं तारीख़ ॾियो। पोइ तारीख़ ॾिनई। उन तारीख़ ते असां वधाए फ़क़ीर खे मंगणहार खे 2-3 ॾोकल ॾिना। चयोसीं त शहर में ॿाहिरि ओड़े पाड़े में पढ़ो ॾई आहे त सुभाणे ऑफिसर ईंदा, इमदाद विरहाईंदा त माण्हू इमदाद ते ईंदा। पोइ हो 2-3 शहर आस पास वारा ॿुधाए आयो। पोइ साईं ॾाढी ख़लक़ आई। पोइ हिकिड़ो वरी ॻोठ जो हुयो माण्हू, उन चयो साईं मां बम ठाहींदुसि, जो अली गौर खोड़ो ईंदो त भित ते हणंदासीं त ठका थींदा, हुनजो आदर भाव थींदो। मां चयो हा वारो कर। उहो उन कयो। वरी हाजी मोहम्मद पनाह जे मथां रखियासीं त तूं गुल पैदा कर। उहो वरी लोकल बोर्ड मां खारो गुलनि जो पटाए आयो। पोइ उहे वरी कढियूं ठारायूंसीं। पोइ साईं अली गौर जो आयो त हेॾां हिकिड़ो माण्हू होॾां ॿियो माण्हू बंदूक सां हीअं मथे झले हे हेठां लॻे वञे। वरी जॾहिं अची वेठो ऐं अचे कंढियूं विधऊंसि, हिकिड़ियो कंधु भरिजी वियुसि, वरी ॿियूं विधऊंसि। पोइ वरी पोइ ॾिठो त हमरा बसि ख़ुशीअ में न पियो समाइजे। वेठो चई बाबा हाई स्कूल त मां ॾिनो, हाई स्कूल ॾिनो, बिल्डिंग बि मंज़ूरु कयमि, इंजीनियर मुंहिंजे भरिसां वेठो आहे, हाणे ई एस्टीमेट ठाहे ॾे मां सही ॾियां। ने साईं इंजीनियर खे चयोसि वारो कर। पोइ साईं हाई स्कूल बि मंज़ूरु थियो ऐं साईं जा पोइ बसि 2-3 ॾींहंनि में कमु शुरू थियो। शहर विच शहर में मोहम्मद हाशिम ख़ान खे चयो त जाइ कहिड़ी ॾींदे। चई फलाणो घर में वेठो आहे, इन खे हितां लॾाईंदासीं। मां चयो पिटींदो असांखे। चई न इनखे सुठे हंधि जाइ ॾींदासीं। उनखे हिकिड़े कुंड सां ॾिनई जाइ। उन घर में हा ॿूढ़ा इलाही अंदरि त घणो मैदान हो, उहे ॿूढ़ा धूड़ा पटाए वॾो एरिया कयईं, उते हाई स्कूल थी वियो। बसि ऐं पोइ वरी वॾेरा जेके आहिनि उन्हनि सिंध खे आबाद कयो आहे या बर्बाद कयो आहे? ॿियनि त बर्बाद कयो आहे साईं, पर भुटे आबाद कयो आहे। मां
बेनज़ीर साहब लिखियो ख़त त मूंखे इजाज़त ॾियो त तव्हां सां मां मिलां। पोइ हेठां लिखियोमांसि रिटायर हेडमास्टर। पोइ मूंखे कलेक्ट्रीअ जो पटियालो ॻोल्हींदो पियो हुते असांजी घिटीअ में त नबी बख़्श मंगी किथे आहे। पोइ माण्हुनि ॿुधायसि मुंहिंजो घरु। मूंखे चयईं बाबा DC साहिबु तोखे घुरायो आहे त मिलेसि अचे। मां DC साहिब सां मिलियुमि। हुन चयो आहे मोहतरमा तुंहिंजो नालो ॾिनो आहे मुलाक़ात लाइ, सो सुभाणे फलाणे टाइम ते नईं दरे वञु, उते मिलेसि वञु। पोइ वरी मां नईं दरे आयुसि, अचे मिलियोमांसि। पोइ वरी चयोमांसि मुंहिंजा 3 सुवाल आहिनि, जे ॿुधो त मां अर्ज़ु कयां। चयईं हा चओ। मां चयो पहिरियों सुवालु इहो आहे त मां रिटायर मुलाज़िमनि जो सदर आहियां। हो असांखे ताना था ॾियनि त असांजी पेंशन उहा ई आहे, वधे ई नथी। सो पेंशन हुननि जी वधाए जीअं असांजी जिंद छॾाए। चयईं अदा हाल फ़िलहालु मईशत कमज़ोरु आहे, कुझु ॾींहं मूंखे छॾियो, मां अॻ में इहो कमु कंदसि। ॿियो कमु चओ। मां चयो ॿियो लाड़काने में यूनिवर्सिटी खोलियो। चयईं वाड़े वाद करण थी छा फसाद वरी। मां चयो छो फसाद। चयईं हो चांडका मेडिकल कॉलेज भुटे साहिब खोलियो, रोज़ शाम जो ठका ठुकी न ॿुधंदो आहे। मां चयो हा। चए पोइ यूनिवर्सिटी त रहंदो बड़धक। मां चयो भला तव्हां मेडिकल यूनिवर्सिटीअ जो प्रोग्राम हुयो तव्हांजो, उहो न हो छा। पोइ वरी पंहिंजो क्लार्क जेको वेठो हुउसि उन सां डिस्कस कयईं। पोइ वरी चई हा असांजो प्रोग्राम हुयो। मां चयो पोइ उहा खोल न, मां उन लाइ आयो आहियां। चयईं बसि थींदी। मां चयो ऐलान कयो पोइ कॾहिं बि खोलियो, ऐलान अॼु कयो। चयईं मां ते एतबार न आहे। मां चयो आहे। चयईं बसि पोइ आहे त सम्झ थी वई। पोइ वरी 3 सुवालु तव्हांजो। मां चयो 3 सुवालु इहो आहे त मां ग़रीब आहियां, पघार पूरी नथी पए, ॿार पढ़ायां थो, मूंखे मुंहिंजे पुट खे नौकिरी ॾे। छा पास आहे। मां चयो इंजीनियरी। नंढे नाले जो। चए पास आहे। मां चयो हा। चए सर्टिफिकेट किथे आहे। मां सर्टिफिकेट मूंखे खणणु विसरी विया। पोइ वरी चयईं बसि ठीकु आहे। पोइ वरी हली आयासीं। पोइ इहा मेडिकल यूनिवर्सिटी थी वई। भला मोहतरमा जो क़त्ल थी, मोहतरमा क़त्ल थी वई, सो जीअरी भली या क़त्ल थी वई भली। साईं जीअरी भली न, क़त्ल थी वई त कहिड़ो फ़ाइदो। पोइ उनजे आसिरे त उनजी पार्टी हले थी न। बसि हो हुन अची वारो हयो आहे। भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां हीउ सॼो ज़मानो गुज़ारियो आहे, अवां ॿोॾूं ॿई ॾिठियूं, वॾी ॿोॾ ऐं हीअ 75 वारी ॿोॾ बि तव्हां ॾिठी, उहा त असां बि ॾिठी। हूअ 42 वारी ॿोॾ तव्हां ॾिठी, यादि आहे? छा थियो? उन में कोट ऐं जर्सियूं अलाए त छा छा, उहो वॾो हिकिड़ो बंडल उते पियो हो। पोइ नौकर चाकर रुॻो हुयूं, कढियूं वेंदा हुआ। जेको बि इमदाद जो सामान मिलंदो। हा
उहो समूरो उहे वलिया खणंदा हुआ। बाक़ी ग़रीबनि खे हाणे मां वियुसि पुलिस स्टेशन ते मिस्टर चकरली वेठो हो, जेको इहो उते अचे पियो इमदाद वठणु, त पोइ हो सिफ़ारिश करे पियो त मिले पई। मां जो वियुसि त हुननि खे चयईं त हे नौकिरीअ वारो आहे, हिन खे न ॾियो। हाणे मुंहिंजा ॿार हितां वरी अगहमन में असांजो हिकिड़ो माइटु वठी वियो हो। रते देरे हा, अगहम वसंत शाख ते हा हो। चयईं असां वटि हल, असांजे ॿोॾि कान्हे हिते, त तव्हां ॾाढा तंग वेठा आहियो। पोइ वरी ॿार ओॾे विया, उते जेके विराइनि पिया ॿोॾि वारनि लाइ इमदाद, त असांजे माण्हुनि खे बि हो ॿुधाइनि पिया त हे धर्मरान वारा हिते अचे, पोइ उन्हनि खे बि ॾियनि पिया, ऐं मूंखे हिते न ॾिनऊं, धर्मराज मूंखे न ॾिनऊं। मां चयुमि मां ॿोॾि में त आहियां न। पोइ या जेके गिलास जापान जा उहे सामान अचे पियो, सभु वॾेरा खणी पिया वञनि। भला हिन वॾेरनि मां जिंद छुटंदी सिंध जी? आहिस्ते आहिस्ते छा कजे? आहिस्ते आहिस्ते सुटंदी। छा कयूं छा जो छुटे? तालीम तालीम पोइ तालीम हाणे वधी आहे या घटिजी आहे? वधी आहे। वधी आहे? कीअं वधी आहे? चवनि था तालीम में हाल कोन्हे, स्कूलनि में जानवर बीठा आहिनि। बसि जेके पढ़ाइण वारा आहिनि त पढ़ाइनि था, बाक़ी जेके न पढ़ाइण वारा हूंदा त उहे पोइ छा कजे। भला हिकिड़ो माण्हू चवनि था त ही जेके यूनियनूं आहिनि न मास्तरनि जूं, हा मास्तरनि जूं जेके यूनियनूं, हा इन्हनि बेड़ो ॿोड़ियो आहे तालीम जो। तव्हांजो तजुर्बो छा आहे? उहे बि आहिनि, हीअं बि आहे। हो वरी चवनि था त असां पंहिंजो बचाव बि कयूं था, न त असांखां कटौती थिए, हे थिए, या असांजी बदिलियूं हरू भरू कयूं थी वञनि, पंहिंजो बचाव कयूं था। जेके शागिर्द नौजवान, अॼु जूं औरतूं, छोकिरियूं, उन्हनि जे लाइ तव्हां पैगाम कहिड़ो ॾींदव? पंहिंजी ज़िंदगी जो जेको तव्हांजो तजुर्बो आहे, उन्हनि खे छा करणु खपे पाकिस्तान जे लाइ, सिंध जे लाइ? सलाह इहा आहे त बसि पढ़ाइनि, ॿियो छा थींदो। तालीम वठनि ऐं जेके चटाभेटीअ जा इम्तिहान आहिनि उन्हनि में हिसो वठनि। ॿियो वॾनि शहरनि में अचण जे लाइ छा कनि? अचनि हिन वॾनि शहरनि में ई तालीम आहे न साईं। त मां इहो ई त पुछां थो त उते तव्हां था चओ तालीम वधी आहे, असांजे पासनि में त घटिजी वई आहे, बाक़ी वॾनि शहरनि में आहे। हा, पोइ इहा तालीम केरु वधाईंदो? वॾेरो त वेठो आहे उते ख़ैर सां। न वॾेरो न वधाईंदो, वॾेरो न वधाईंदो। लीडर बि कोन्हनि, सियासी पार्टियूं बि कोन्हनि। वॾेरा ॾिसो था इमदाद जो सामान बि खाई था वञनि। हा हा हा, इहे त असुल खां वठी खाऊ आहिनि न, असुल खां वठी। हाणे छा कयूं? रस्तो असांखे ॾियो को सवलो। हूअं त हक़ीक़त करे त पाण में अहिड़ियूं ठाहिजनि जो उन में पैदा थियनि के चङा माण्हू जेके रहबरी कनि। बाक़ी हीअं त कमु कोन थींदो। हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालु आहे हा, त छोकिरियूं पढ़ायो त घर सुधरी पवंदा, सिंध सुधरी पवंदी, पाकिस्तान सुधरी पवंदो। वरी ॿिया था चवनि छोकिरियुनि खे घर मां कढो ई न।
तव्हांजो तजुर्बो छा थो चए? कढो कीअं न कढणो पवंदियूं। भला हाणे मर्द पढ़नि हो न पढ़नि त अधु अधु थिए न। अधु थियो। हा, पढ़नि ॿई। बाक़ी हाणे छोकिरियूं न पढ़नि त पोइ कमु कीअं थींदो? असांजा छोकिरा हाणे महिनत घटि था कनि वधीक था कनि? घटि था कनि। सहूलियतूं अॻे खां वधीक आहिनि न, हा त महिनत त पोइ वधीक करणु खपेनि न। हा, वधीक करणु खपे। हा, पोइ हाणे इनखे छा कयूं? उस्ताद रस्तो त ॾियणो तव्हांखे आहे न, उस्ताद नबी बख़्श खे ॾियणो आहे। साईं उस्ताद जेको आहे नी, उहो जेकॾहिं सचो थो थिए त पोइ कमु चङो थो थिए। हाणे कुरैशी साहिबु हो हेड मास्टर, उहो कंगन में हिकिड़ो पढ़ियो, उहो इंजीनियरिंग में खणाए। पोइ वरी उहो हो ग़रीब, पोइ हुन छा कयो जो हुनजे भाउ खे घुराए, उनखे मास्तर करे रखियईं। चई हाणे भाउ जी मदद कर। पोइ हो इंजीनियरिंग पढ़णु लॻो, हो मास्तर थियो। अहिड़े नमूने सां पोइ उस्ताद हिमत कई ऐं हुनखे इंजीनियरिंग पढ़ाई। हा हिकिड़ो ॿिए जी मदद करे। हा। पोइ सिंधियुनि में इहो रवाजु न आहे न ॿिए जी मदद करण वारो। पोइ उनखे सिंधी माण्हू छा सुधरनि, कीअं कनि? बसि पंहिंजी हिमत ॿधनि, ॿियो छा। हिमत पंहिंजी हिमत कनि, महिनत बि कनि, हिमत बि कनि, हा तालीम बि वठनि, छोकिरियूं बि पढ़ाइनि, छोकिरा बि पढ़ाइनि। पोइ भला हाणे ॿी दुनिया जे मुल्कनि में मोकिलियो न औलाद खे। साईं इहा असां में इहा अञा न आहे आई। छो त हाणे हो मुंहिंजो छोकिरो ओमान में आहे। ओमान में आहे। हा, हाणे तॾहिं बि मां चवंदो आहियां, जर्मनीअ में हो त मां चवंदो हुउमांसि मुंहिंजो औरते अचो, हिते इस्लामी मुल्कनि में थी त असांखे वेझो बि थींदे ऐं इत्मीनान बि थींदो असांखे। बाक़ी न त पठान पंजाबी त अलाए किथे किथे था वञी निकिरनि। पोइ उन्हनि चाचा तरक़ी केॾी कई आहे। हा पोइ तव्हां वरी पंहिंजे छोकिरनि खे बि झलियो था त न वञो। हा, छो? बसि उहा जेका सिंधियुनि में आहे उन खां मजबूर थी। पाण इहा मजबूरी ख़तमु कीअं कयूं, इहो त ॿुधायो न। साईं हिकिड़े भेरे वेठा हुआसीं चाकरलीअ जे उताक में, हिकिड़ो माण्हू आयो, अचे पुछियईं त साहिबु चाकरली आहे? असां चयो हिते हाणे वेठो हो, हाणे उथी वियो अंदरि। छो? चई अदा मां पंहिंजो सैदनि सां मुंहिंजी हुई घणी घा टाइप, उहो नंढे हूंदे खां वठी मां उन्हनि जे वटि ईंदो वेंदो हुउमि। पोइ उहे हितां छॾे विया, वञी अंग्रेज़नि जे मुल्क में रहिया। मूंखे बि चयो त तूं बि हल। पोइ मां बि वियुसि। पोइ उते मूंखे पढ़ायूं बि। पोइ मां इंजीनियर थियुसि उते, बंगलो बि मिलियो, कार बि मिली ऐं अॼु दर ते ॾेई विया गवर्नमेंट वारा। त हाणे भई आयसि जॾहिं घर त अमर भई निमाज़ पढ़े, निमाज़ पढ़ी पूरी कयईं त मां अॻिते वधियुमि वञी पहिरें त मूंखे चई परे परे थी परे थी, पाण हीअं परते भॼी वई। चई तूं वाइदो कर त वरी न वेंदे त पोइ मां तोसां मिलंदसि। मां चयोमांसि मां त चरी नथी, मां उते ख़ुशि आहियां,
बंगलो मिलियल आहे, कार मिलियल आहे, ऐं मां हेतिरा माण्हू मुंहिंजे हेठां आहिनि, मूंखे छो थी ख़राबु कराए। चई त न कंहिं नेठि हदे कमाल, नेठि मूंखे वाइदो वरितईं। पोइ हाणे बसि हूअ सहूलियतूं महूलियतूं ख़तमु। हाणे हिते बि मूंखे का नौकिरी कान्हे का। हिते भाउ जे दुकान ते वेहा थो घड़ी खनि वञी, पोइ को ॾींदो आहे ख़र्ची थोरी घणी। बसि हाणे मां ईअं थो गुज़ारियां। इहा सिंधियुनि असां में इहा मुसीबत आहे। चाचा आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, वॾा माण्हू कहिड़ा कहिड़ा ॾिठव? भुट्टो साहब, अयूब खोड़ो, काज़ी फज़ुल्ला, ॿिया केरु ॾिठव? ॿियो वॾो माण्हू लाड़काणे, ॿियो कहिड़ो कोई कोन हो। इब्राहिम जोयो साहब ॾिठव? हा इब्राहिम जोयो साहब, हा, उहो ॾिठव? उहो त ऑफिसर हो नेता जो। अच्छा। हा, इंस्पेक्टर ऑफ स्कूल हो। हा। पोइ मां वियुसि मांसि हो त मां हिकिड़ो माण्हू रिटायर पियो थिए, त हाणे उन ॾींहं ते हिकु ॾींहं ते रिटायरमेंट बि लिखे, ऐं जंहिंखे ॾे रिटायर जेको जंहिंजे जाइ ते उहो बि उते अज़्यूम करे। हा हा, मां हुजां ऑफिसर मौजूदु। उहो आयो, मूंखे फ़ोन कयूं त हिन खां चार्ज वठेसि, ऐं पोइ वरी ॾेसि, वरी उते जो उते चार्ज वरिती, मां उते उते ॾिनीमांसि। पोइ हाणे उहो ॾींहुं जेको हो उहो गैप थियो न, उहो गैप जो को फ़ैसिलो करे हा इंस्पेक्टर, उहो कहे कोन। मां बि चयो त हाणे हिकिड़ो ॾींहुं आहे। त पोइ मां हिकिड़े ॾींहुं मिलियोमांसि वञी, मां चयोमांसि बचो हिकिड़ो ॾींहुं हीअं टंगिजी पियो आहे। हुन चयो त इन करे त मां चवां थो त तूं नौकिरीअ जे लाइक़ु ई न आहे। इहो हिकिड़ो ॾींहुं अॻिते हली रिटायरमेंट में तोखे रुलाए हा। मां चयोमांसि मां छा कयां? हीअं ओचितो हीअं ऑर्डर थी चए, तव्हां तुंहिंजो कमु हो त हिते वेही ऐं कराए पोइ वञे हा। नेठि आख़िर उन वक़्तु करे ॾिनई। पोइ मूंखे चयईं त मां तोसां ॻाल्हाईंदुसि हिकिड़ी ॻाल्हि लाइ। मां चयो कहिड़ी लाइ? चए मुहाजिरनि खे सिंधी पढ़ाई? मां चयो हा। किथे? मां चयो ॾोकिरीअ ॾे हिकिड़ो स्कूल हो, उते मुहाजिर रहंदा हुआ, उन्हनि खे उन्हनि घणो ई चयो त सिंधी हिते उर्दू स्कूल रखो। मां चयो न बाबा, स्कूल इहो ई आहे। पोइ हाणे उते सिंधी पढ़ंदा आहिनि। चयईं बसि इन हिकिड़े लफ़्ज़ में मां तोखे चयोसां ठीकु आहे। अहिड़ो हुयो। मां वरी कंहिं ॿिए दफ़े ईंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे टाइम ॾिनो आहे ऐं असांखे तमामु घणियूं तारीख़ी ॻाल्हियूं तव्हां ॿुधायूं आहिनि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, बचड़नि सां ख़ुशि हुजो। वरी मां पोइ ईंदुसि। महिरबानी साईं। नाज़ अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, सदाईं ख़ुशि हुजो शाला। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। नाज़रीन, ही उस्ताद नबी बख़्श मंगी साहब ऐं साईं सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, ख़ासि करे जीअं साईं पंहिंजे इंटरव्यू में ॿुधायो आहे त हू घर खां न निकिता ऐं बल्कि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके ख़बरूं पई ॿुधाई, उन में बि जेके ॿाहिरि विया उन्हनि खे बि माउ पहिरीं पई ऐं चयो त अंदरि घर में तॾहिं दाख़िल थींदव जॾहिं सिंध वापसि ईंदव। सो अहिड़े दौर में नेठि पंहिंजे ॿारनि जे करे हू कराची शहर पहुता, उन्हनि जी तालीम, उन्हनि जी तरक़ी। ऐं हाणे साईं जो हिकिड़ो पुटु ओमान में आहे। ओमान मां बि हुनखे चई त जर्मनी परे आहे, औरते अचु। सो ओमान ताईं हुनखे वठी आया। सो
अलाह साईं खेसि वॾी सम्झ ॾिनी आहे, वॾो ॿारनि जो बचनि जो ऐं किताब लिखे थो, इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं इन सॼे मामले में हुनजो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे उन सॼे इलाइक़े में। ऐं खोड़ माण्हू आहिनि जेके साईं खां मस्बत तरीक़े सां मुतासिर थियल आहिनि, ख़ासि करे उनजी सॼी फैमिली, सॼो ख़ानदान। ऐं तव्हां हिन इंटरव्यू में नोट कयो हूंदो त 2-3 दफ़ा हुनजे अखियुनि में जेके लुड़का आया, उहो हुनखे घणो करे पंहिंजी मारोट, पंहिंजी घरवारी यादि कंदे आया। ऐं उनखे असां कुझु बि नथा करे सघूं। हू साईं खां गुज़ारे वई त जुदा थी वई। सो उन सां उनजो पंहिंजो हिकिड़ो सिलसिलो, पंहिंजो रिश्तो हो। ऐं पंहिंजी पसंदि सां ऐं पंहिंजे ख़ुशीअ सां उनजी शादी। ऐं ॿी अहम ॻाल्हि हुननि इहा कई त ॿिन्ही में एतमाद ऐं सचाई हूंदी त इहे रिश्ता हलंदा पिया ऐं कूड़ न कजे। कूड़ जे साईं ख़िलाफ़ु रहियो सख़्तु। सो लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां, वरी बि कंहिं ॿी शख़्सियत सां असां तव्हां सां गॾु हूंदासीं। अव्हां जे फ़र्ज़ में सिर्फ़ु हिकिड़ी शइ हीअ आहे त अव्हांजी वसंदनि में, अव्हांजे शहरनि में जेके बि वॾी ॼमार वारा माण्हू हुजनि, जिन खे बि सिंध जे, पंहिंजे ॻोठ जे, पंहिंजे शहर जे, पंहिंजे इलाइक़े जे, पंहिंजे समाज जी थोरी घणी यादगिरी आहे, उहा यादगिरी असां सां गॾु रिकॉर्ड करायो, सिंध खे रिकॉर्ड करायो। अव्हांजी वॾी महिरबानी।